ईद उल अज़हा जे हवाले सां कराची जे सिविल अस्पताल में कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि, जॾहिं त मरीज़ ऐं डॉक्टर्स ईद जा 3 ॾींहं जेके आहिनि उहे कीअं गुज़ारींदासीं। असां हिन वक़्तु सिविल अस्पताल जो मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर इसखालिद बुखारी जन असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं उन हवाले सां उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। सर, कहिड़ा ईद जॾहिं इंतज़ाम कया विया आहिनि, कहिड़ो शेड्यूल जारी कयो वियो आहे? ईद हमेशह असां जेको आहे न हुनजो रोस्टर असां ठाहींदा आहियूं डॉक्टरनि जो, पैरामेडिक्स जो, नर्सिस जो। त हिन टाइम बि असां इहो रोस्टर ठाहे छॾियो आहे ऐं पंहिंजा डॉक्टर्स ड्यूटी ते हूंदा, स्पेशली जेका आहिनि नॉन मुस्लिम्स आहिनि हुन वटि कोशिशि कंदा आहिनि त उन्हनि जी ड्यूटी लॻे। छो त असां डॉक्टर्स पंहिंजा जेके मुस्लमान हूंदा आहिनि उहो ड्यूटी ते स्पेशली उहो रिसर्च कंदा आहिनि घरनि में, त हिन करे उन्हनि खे असां ड्यूटी घटि लॻाईंदा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त हुनमें असां पंहिंजा एडमिनिस्ट्रेशन जेके डॉक्टर हूंदा आहिनि असां बि ड्यूटी ते राउंड हणंदा आहियूं ऐं असां ॿिया जेका असांजा डॉक्टर्स आहिनि उहे बि ऐं ॿी मॉर्निंग इवनिंग नाइट ते शिफ्ट असां रोस्टर लॻाए छॾिया आहियूं। अच्छा, स्पेशली एमरजेंसी में वॾो असां वटि रश हूंदो आहे त उते स्पेशल असां वधीक डॉक्टर्स स्टाफ लॻाईंदा आहियूं ऐं मेडिसन असां प्रोवाइड कंदा आहियूं। छो त माण्हू गर्मी बि आहे ऐं पोइ गोश्त वोश्त खाईंदा आहिनि त उन करे वॉमिटिंग ऐं डायरिया थींदो आहे, त जंहिं करे इन करे असां उनखे स्पेशल उते ड्यूटी लॻाईंदा आहियूं। त मां सम्झां थो त हमेशह हर साल जे तरीक़े जीअं थींदो आहे हिन साल बि असां इनशाला इन तरीक़े सां पंहिंजे डॉक्टरनि जी पैरामेडिक्स जी ड्यूटी लॻाए छॾी आहे ऐं कोशिशि कंदासीं त असां पाण बि असांजी एडमिनिस्ट्रेशन बि राउंड हणंदी आहे। सर, ईद जे 3 ॾियारनि में जेको आहे अवाम जेको आहे उहो ख़ासि करे गोश्त जेको आहे सो घणो वापराईंदी आहे। त उन में मतिलबु त कहिड़ियूं बीमारियूं फैलदियूं, तव्हां उन्हनि खे कहिड़ो पैगाम कंदा? मां इहो चवंदो ॾिसो गर्मी उअं ई ऑलरेडी आहे, कोशिशि कजे त वधीक गोश्त एतिरो न खाइजे गर्मी जे करे। ऐं ॿी ॻाल्हि त वधीक हुनखे अच्छा थोरो हुनखे जेको पचाइण थोरो इहो आहे त हुनखे हीट ऐं हुनखे प्रॉपर तरीक़े सां हुनखे उहो कजे ठाहिण लाइ। ऐं न त हिन में छा थींदो आहे त स्पेशली पोइ गर्मी जे करे वॉमिटिंग डायरिया ऐं इहो प्रॉब्लम थींदो आहे। ऐं वधीक जेको आहे मसालेदार शयूं एतिरी शयूं हिन में इस्तेमालु न कजे ऐं पाणी जो मां चवंदुसि त इस्तेमालु वधीक कजे हिन मौसम में। जी बिल्कुलु। ईद उल अज़हा जे 3 ॾियारनि में जेको आहे अवाम जेको आहे गोश्त या ॿिया जेकी आइटम जेके आहिनि उहे घणो इस्तेमालु कंदा आहिनि, लेकिन अवाम खे घुरिजे त ईद उल अज़हा जे 3 ॾियारनि में जेको आहे गोश्त जेको आहे उहे वधि खां वधि पंहिंजी एहतियात तदाबीर जेको आहे इस्तेमालु कनि ऐं उहो घटि इस्तेमालु कनि। जॾहिं त हिन जो इहो बि चवणु हुयो त कराची जे सिविल अस्पताल में ईद जे 3 ॾियारनि में जेको आहे डॉक्टरनि जो जेको आहे शेड्यूल जारी कयो वियो आहे, जंहिंमें डॉक्टर्स जेके आहिनि उहे उन्हनि जी जेको आहे एमरजेंसी में ड्यूटियूं लॻाई वियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे सिविल अस्पताल में जेको बर्डन जेको आहे उहो तमामु वधीक आहे। हिन जो इहो बि चवणु हुयो त ईद जे ॾिहाड़े ते असां पूरी आवाम खे ईद उल अज़हा जी मुबारकबाद ॾियणु चाहियूं था ऐं आवाम खे इहो अपील था कयूं त हू गर्मियूं वधीक हूंदियूं पर पंहिंजो पाण उहो जेको आहे एहतियात ज़रूरु कनि। जी।